जमीला गुलाम हुसैन के चओ जेकॾहिं हू मूंखे न मिलियो न त मां मरी वेंदसि। हाणे त हिन शीशे जे कैद खाने में मुंहिंजो साह थो घुटिजे। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, ड्रामा से गुलाम हुसैन जी नेक्स्ट एपिसोड जी पूरी अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। दोस्तों, गुलाम हुसैन अचण वारी एपिसोड में बहितरीन एंट्री हणंदो। जेका हाणे एपिसोड ईंदी उन में ॾिसंदो त जेको आहे गुलाम हुसैन ऐं सिदरा जो को न को हल निकिरण वारो आहे। सिदरा हिते कोशिशि कंदी जमीला खे चवंदी मां त गुलाम हुसैन खां बग़ैर मरी वेंदुसि, उन खे वञी चओ नियापा ॾे। मतिलबु हो जमीला वेंदी गुलाम हुसैन सां आरे ते मिलंदी जिते हू काठ छीरींदो आहे, उन सां हाल वाल कंदी, सॼी कहाणी ॿुधाईंदी। गुलाम हुसैन बि इहा ॻाल्हि कंदो मां बि एतिरो ई बेचैन आहे जेतिरी सिदरा बेचैन आहे, उन खे वञी ॿुधाए छॾ। इंशाअल्लाह तमामु जल्द असांजो तमामु हिकु थी वेंदासीं। अहिड़े हिसाब सां ॿियो ॿुधाईंदो हलां तव्हांखे त सोडल पंहिंजे दुश्मननि जा आहिस्ता आहिस्ता ख़ात्मा कंदो थो वञे। तमामु जल्द शेरू वारनि जा बि ख़ात्मा सोडल करे छॾींदो। बाक़ी जेको आहे दुआ सिदरा खे अगवा करणु चाहे थो शेरू जो पीउ, इहो बि कोशिशि वरी ॿीहर हिकु दफ़ो कई वेंदी। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त चाकर ऐं बिल्लू जो बिल्लो ज़रूरु कंदो ऐं गुलाम हुसैन को न को गेम खेॾण वारो आहे, पंहिंजे कंध में फाव विझाइण वारो आहे। बाक़ी शमन जे गाननि ते डांस करणु त आसानु आहे ऐं माशाअल्लाह इहो हिकिड़ो सीन भलो गाने वारो तव्हां ॾिठो हूंदो, वणियो हूंदो, असांखे वणियो, जेका मॉडलिंग कई गुलाम हुसैन ऐं सिदरा। बाक़ी अॻिते हाणे गुलाम हुसैन जी एंट्री थी चुकी आहे, या कोई ॿ टे किस्तनि में न हुयो, हाणे जेकियूं बि किस्तां ईंदियूं गुलाम हुसैन बहितरीनु जेको आहे न अदाकारी कंदो वेंदो ऐं ड्रामो मज़ो कंदो। ऐं हाणे दोस्तो तमामु जल्द ड्रामो ख़तमु बि थियण वारो आहे, इहो बि मां तव्हांखे ॿुधाए छॾियां। वधि में वधि इन जा 3 स्पेल आहिनि, 2 खां 3 ताईं मां पोइ किस्मनि में तव्हांखे ॿुधायो। वीडियो सुठी लॻी त लाइक सब्सक्राइब शेयर कंदा।